سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين. शादी जो असुल शय है निकाह, समझो था? निकाह शादी जो बुनियाद निकाह हो। हिकिड़ी शादी थी, उनमें ॾाढा ॻाइण वॼाइण थिया, निकाह पढ़ण विसरियो, घोट कुंवार वठी विया। पोइ जो ॾिठूं वीडियो ॾिठूं त भाई निकाह त पढ़ियो ई कोन्हे को, ही कहिड़ी शादी? सभु महीने खां पोइ मुला घुराए निकाह पढ़ियो। हाणे इहो जेको पाण में ज़ाल मुड़ुस मिलिया सो हराम थी वियो, जंहिं दौरान ॿारड़ो थी वियो तो हरामी ॿार थी वियो। असुल शादी आहे निकाह। हबीबन करीम फरमायो त अन निकाह मिन सुन्नती, निकाह मोहम्मद करीम जी सुन्नत। फमन रग़िबन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़े उहो मुंहिंजो न आहे। हबीबन करीमन फरमायो त शिरारुकुम उज़ाबुकुम, मुंहिंजी उम्मत में तव्हां सभिनी मां पुछड़े में पुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके छड़ा आहे, बग़ैर उज़र जे शादी नथा कनि, उहे सभिनी खां पुछड़े में पुछड़ा माण्हू उहे आहिनि। हबीबन करीमन फरमायो त मुंहिंजी उम्मत में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि जेके घणियुनि शादियुनि वारा आहिनि। साईं साहिबज़ादे तव्हांखे ॿुधायो न त अल्लाह तादिलू फवाहिद, इहा आहे मजबूरी में जे नथा हलाए सघो त पोइ हिकिड़ी। जंहिंमें तव्हां में तौफ़ीक़ आहे त शुरूआत अल्लाह ताला क़ुरान में ॿिनि खां कई आहे। फनकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना, ॿिनि खां शुरूआत, व सुलास व रुबा, ॿ कयो, टे कयो, चार कयो, नथा हलाए सघो फवाइद। शादी में निकाह ईजाब ऐं क़बूल ॿ शयूं आहिनि निकाह जूं। ईजाब क़बूल थिए, उन खां पोइ उन ते को शाहिद मौजूदु हुजनि। इहो असुल शरई तरीक़ो इहो आहे। उन ते ॻाइण वॼाइण, दुल धुकड़, सेरा, लाॾा, कोॾा, या सही मुंहिंजा इहे मुजरा करण, या औरतूं नचाइण, नाचू नचाइण, इहे हराम फेल आहिनि। असां मुस्लमान आहियूं, मदीने वारे साईं ते असां ईमान आंदो। असांजे लाइ बहितरीन तरीक़ो आहे मदीने वारे साईं जो, सम्झो था? त अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां मुंहिंजे ख़ुशी में सभई शरीक थिया आहियो। मां क़िबला साईंजन जो मशहूरु आहियां। बीहड़ शरीफ़ खां साईंजन जलवागर थिया, साईं सैयदन बादशाहनि जो, जीलानी सादात जो मां शुक्रगुज़ार आहियां। जेकी बि आलिम, मशाइख, बुज़ुर्ग, या जेकी मुंहिंजा अज़ीज़ करीब, मुंहिंजा भाइर ऐं मुंहिंजा बच्चा फ़क़ीर जमात, फ़क़ीरनि खे अर्ज़ु कयो तव्हां मुंहिंजा रिश्तेदार तव्हां आहियो, मुंहिंजा बच्चा तव्हां आहियो। सो अलाह जो शुक्र आहे, मूंखे तव्हांखे ॾिसी ख़ुशी थी आहे। मुंहिंजा हड़ई भाइर बि अलाह जो शुक्र आहे मौजूदु आहिनि, मां उन्हनि जो मशकूर आहियां। अलाह ताला जल शानू हिन निकाह खे, इन्हनि बचड़नि खे ख़ैर ऐं बरकत वारो बणाईंदो। मुंहिंजे बच्चनि खे ऐं तव्हां सभिनी जे बच्चनि खे, सारी जमात जे औलाद खे अलाह ताला सालियो बणाईंदो ऐं सभिनी खे पंहिंजे बच्चनि जूं रब ख़ुशियूं ॾेखारींदो। सो मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजे बचड़नि जो निकाह साईं जन पढ़ाए। मुंहिंजी दिलि जी ख़ुशी आहे। सो मां घोटनि खे अर्ज़ु कंदुसि साम्हूं अचनि। वेही रहो, केर उठे न।
Allah. तव्हांजी न्याणी मुसम्मात सिदरा न्याणी शाह दौरान जी 3.5 लाख रुपए जे सोन जे हक़ मार जे एवज़ उमर शुहाबुद्दीन पुट करमुल्ला जो तव्हांखे ज़ाल करे ॾिनी शरह मुहम्मदी मुताबिक़ तव्हांखे ज़ाल करे ॾिनी। महमूद हुसैन उमर शुहाबुद्दीन मुसम्मात सिदरा न्याणी शाह दौरान जी 3.5 लाख रुपए सोन जे हक़ मार जे एवज़ उनखे शरह मुहम्मदी मुताबिक़ ज़ाल करे क़बूल कयो। Subhan Allah. सिराजुद्दीन उर्फ बुढ़ल करमी पुट यूनुस जो मुसम्मात अक्सा न्याणी करमुल्ला जी 42,000 सोन जे हक़ मार जे एवज़ तव्हांखे ज़ाल करे क़बूल कयो। الحمد لله الذي جعل النكاح سببا للأنام وفصلا وقاطعا بين الحلال والحرام والصلاة والسلام على سيد الأنام سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه التمام أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فانكحوا ما طاب لكم من النساء مثنى وثلاث ورباع فإن خفتم ألا تعدلوا فواحدة وقال النبي صلى الله عليه وسلم النكاح من سنتي فمن رغب عن سنتي فليس مني وعنه صلى الله تعالى عليه وسلم تناكحوا وتوالدوا وتكاثروا فإني أباهي بكم الأمم يوم القيامة واعلموا رحمكم الله تعالى أن الخاطب راغب والمخطوبة مرغوبة والمهر على ما تراضياه وسمياه في الخطبة أو قبل الخطبة والنكاح ينعقد بالإيجاب والقبول بحضور الشاهدين العاقلين البالغين المسلمين الحرين أو حر وحرتين وصلى الله تعالى على سيد المرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين। अल्लाह सुब्हानहु व तआला जो एहसान आहे ऐं जो शुक्र अदा करे रहिया आहियूं जंहिं रब करीम अॼु असांखे
निकाह जी हिन तकरीब में निशिस्त जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अॼु हिन बाबरकत ऐं पुररौनक महफ़िल जे अंदर हज़रत क़िबला साईं शेखुल मशाइख़ पीर दिलबर साईं दामत बरकातुल आलिया जिन जे शहज़ादा वाला शान क़िबला साईं उमर शहाबुद्दीन दामत बरकातुल आलिया जो ऐं सांजन जे नियाणे क़िबला साईं सिराजुद्दीन साहिब जिन जो शरई उसूलन सां ऐं अहले सुन्नत व जमायत जे क़वाइद सां निकाह पढ़ियो वियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं हिन सालिहीन जी संगत ऐं महफ़िल जे असर सां अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनी शादी वारनि खे पंहिंजे घरनि सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जल जलालहू इन शादी के बरकत वारो बनाए ऐं इन्हनि जी जोड़नि जी पाण में मोहब्बत हमेशह क़ाइम फरमाए, वॾी हयाती अता फरमाए ऐं इन्हनि खे नेक नरीना औलाद जे रिज़्क़ सां नवाज़िल फरमाए। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम समीना व अताना ग़ुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। आमीन। सल्ली अला नबील उम्मील हबीबिल आलिल करीम अज़ीमिल जाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। अल्लाहु आमीन। ला इलाहा लख लख मुबारक हुजनि सुने मुर्शिद दिलबर सोने साईं खे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व शफीइना व नबीना व हबीबिना व तबीबिना व मअवाना व मलजअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन आदम अलैहिस्सलाम व हव्वा रज़ियल्लाहु तआला अन्हा। आमीन। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन शीस अलैहिस्सलाम व बैदा रज़ियल्लाहु तआला अन्हा। अल्लाहु आमीन। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन इब्राहीम अलैहिस्सलाम व सारा व हाजरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। अल्लाहु आमीन। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व खदीजतुल कुबरा व आयशतुल हुमैरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। अल्लाहु आमीन। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन हज़रत अली व खातून जन्नत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। अल्लाहु आमीन। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन हज़रत हसन व कज़बान रज़ियल्लाहु तआला अन्हा। व अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन हज़रत हुसैन व शहरबान रज़ियल्लाहु तआला अन्हा। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रत अ'युन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। अल्लाहु आमीन। लिमा अंज़लत इलय्या मिन खैरिन फ़क़ीर व अलक़ैतु अलैका महब्बतन मिन्नी व लितुस्ना अला ऐनी युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह व मिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमा। अस्सलामु यजअल बैनकुम व बैनल लज़ीना आदैतुम मिनहुम मवद्दह वल्लाहु क़दीर वल्लाहु गफ़ूरुर रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत फ़िद दीन वद दुनिया वल आखिरह बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना हक़ नबी या रसूलल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका। आखिरी दुआ हज़रत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह राशिदी। सुभान अल्लाह। मुझा मालिक साईं मुझा रब करीम इन सारी जमायत जे मथां रहमतूं बरकतूं अता फरमाए। अल्लाहु आमीन। मुश्किल कुशा या मुस्तफ़ा अहमद अल मुज्तबा या मुहिल मुश्किलात या कादियुल हाजात या दाफिल बरियात या मुसबब अल असबाब या शाफिल इमरात। रब करीम मदीने जे ताजदार जे सदके इन सभिनी जे मथां रहमतूं बरकतूं अता। अल्लाहु आमीन। रब करीम हकीमन हाकिमन खां पनाह फरमाए। रब करीम ज़मीन आसमान जे मुसीबतुनि खां पनाह फरमाए। रब करीम दीन ईमान सां हलाए। रब करीम उहो कमु कराए जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी। रब करीम ख़ुसूसन दिलबर साईं जी सिहत तंदुरुस्त फरमाए। रब करीम इन जे बचड़नि जे मथां रहमतूं बरकतूं अता फरमाए। रब करीम इन्हनि जे ख़ानगाह क़यामत तक शाद ऐं आबाद बणाए। रब करीम इन्हनि जे मथां रहमतूं बरकतूं अता फरमाए।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना आलिही आमीन। देखो छड़ो खाइंदो तेरी शादी थींदी शानदार दी घोट तो के शानदार दी घोट तो के मुबारक फल जैसी गार दी तो के मुबारक साईं उमर तो के मुबारक तो के मुबारक साईं उमर तो के मुबारक मुर्शिद सना तो के मुबारक फल जैसे गार दी साईं उमर तो के मुबारक साईं तो के मुबारक साईं सजन के मुबारक सोना तो खे मुबारक फल जैसे सब के मुबारक साईं मोइनी दिल तो के मुबारक साईं ज़मान तो खे मुबारक सब के मुबारक शादी जे शानदार तो के मुबारक शादी दे शुक्रा नदी चल साल तो के शादी दे शानदार चल तो के मुबारक साईं साजन तो के मुबारक ओ साईं उमर तो के मुबारक यार स्टेज पे फारिग हो साईं शफीउल्लाह तो यार स्टेज पे फारिग हो तमाम दोस्त मेहरबानी तो के मुबारक साईं मुबारक स्टेज पे शानदार ओ साईं अली के साईं तो खे मुबारक साईं खादमा तो के मुबारक साईं बुढ़ल तो जे शानदार साईं तो खे मुबारक मल्ला जुमरात पुजाए ओ मल्ला मन्ना जुमरात पुजाए दोस्तों सिर का कोई तो नहीं ओ मल्ला खबरी दी खिदमत में तमाम दोस्तों की गुजारिश है आने साईं पढ़ते जाना हां साईं ने खिताब तुम्हें सब पढ़ते जाना ओ मौला मन्ना जुमरात पुजाए साईं ने जो खिताब पूछे तमाम मौला मन्ना जुमरात पुजायो इज्जत तो हो जीवाल बधायो इज्जत तो हो जीवाल बधायो तमाम दोस्त
मुबारक तोके मुबारक साईं उमर तोके मुबारक है शादी जे तकरीब जी ओ के मुबारक अंगन दिल बराबाद जे लगी वही बहारी खुदा कयो एहसान साईं शोभ घोट बणियो वाजवान अंगन असांजे लगी वही बहारी अंगन असांजे लगी वही बहारी खुदा कयो एहसान साईं उमर घोट बणियो वाजवान हाँ साईं बुटल जी शादी है साईं बुटल जी शादी है शादी खाना आबादी आहे रब वधाए सुमान लाडल मौज जवानी